ताकि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। धरती असां थी नींव करे ॾिस त ख़बर पए, धरती असां थी नींव करे ॾिस त ख़बर पए, लांगुनि में बबर शींह करे ॾिस त ख़बर पए। धरती असां थी नींव करे ॾिस त ख़बर पए, लांगुनि में बबर शींह करे ॾिस त ख़बर पए। छो निंड जूं गोरियूं थो गी जाॻीअ सरकश, हर राति अछो ॾींहुं करे ॾिस त ख़बर पए। धरती जा वारसा हिन पार्टी जो चेयरमैन जीएस महाज जो चेयरमैन अदा रियाज़ चांडियो ऐं ॿिया जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ शख़्सियतूं आहिनि हिन पिंडाल में बीठल हिन सिंध धरती जा वारसो, मुंहिंजा गैरतमंद साथियो, जीअं सिंध देश, जीअं साईं जीएम सैयद, जीअं मुंहिंजो महबूब हसन शहीद बशीर खान कुरैशी, जीअं अदा रियाज़ चांडियो साहिब जंहिंजी जिदोजहद मुंहिंजा भाइरो इंशाअल्लाह ताला 27 तारीख़ ते प्रेस क्लब ते गॾु थी हिन पंहिंजे सिंध जे दुश्मननि खे इहे ॾेखारींदासीं, इहो ॿुधाईंदासीं त सिंधी क़ौम में गैरत आहे, उहे गैरतमंद पुट आहिनि, उहे पंहिंजी माउ सिंध जी हिफ़ाज़त करणु ॼाणनि था, उहे पंहिंजी सिंध खे टुकरनि में विरहाइण न ॾींदा, उहे पंहिंजे सिंध ते डेम न ॾियण जे मुखालफ़त कंदा ऐं कंहिं बि सूरत में कंहिंजे पीउ खे ताक़त न आहे जो सिंध खे विरहाए ॿ टुकड़ा करे या कराचीअ खे वफ़ाक़ जे हवाले करे। मुंहिंजा भाइरो जिदोजहद में आउं बि अव्हां सां गॾु आहियां, अव्हां जा ठोरा, अव्हां जूं महिरबानियूं, जीअं सिंध देश, जीअं साईं जीएम सैयद, जीअं मुंहिंजो महबूब हसन शहीद बशीर खान कुरैशी। पंज तारीख़ 5 अक्टूबर 2019 में तहफ़्फ़ुज़ 6 अक्टूबर ते तहफ़्फ़ुज़ सिंध रैली कढी थी। 2019 में वरी उहा ई 27 अक्टूबर ते तहफ़्फ़ुज़ सिंध रैली कढूं पिया। जिदोजहद जीएस महाज जो बहादुर चेयरमैन मुसलसल इन जिदोजहद में आहियूं त पंहिंजी सगारी तंज़ीम जोड़ूं ऐं पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम जी मालिकी कयूं। असां इहे चवंदासीं त जिदोजहद जो ॿियो नालो मोहतरम राज अली चांडियो साहिब आहे। हाणे आओ उनखे इन सीटुनि सां घुराईंदुमि मुंहिंजा भाउ नेशनल डेमोक्रेट पार्टी जा सरबराह मोहतरम मुमताज़ गिरोही साहब, मुंहिंजी भेण नायाब सरकश जीएस महाज जा डिप्टी सेक्रेटरी गफ़ार मीरजन साहब, जीएस महाज कराची जो डिवीजनल सरबराह शौकत सूमरो, महराण जे हिन चौक ते महराण जा मतवालो, धरती जा आशिक़ो, अस्सलाम वालेकुम। जीए सिंध, जीए साईं जीएम सैयद। हिन सॼे मंडल खे असांजे भाउ ख़ादिम चांडे मचायो आहे। अॼु तव्हां वटि हाज़िर थियो आहियां जॾहिं मुल्क जो वज़ीर आज़म चए थो त कराचीअ जा ॿेट, कराचीअ जूं ज़मीनूं शदीद रहाइशी मंसूबनि लाइ खणंदासीं। कराची ते विलार जो नालो छा है? उन विलार जो नालो आहे त तरक्की चाहते हैं। इहा तरक्की कंहिंजी, हाउसिंग मंसूबा कंहिंजा, बेटनि ते जदीद शहर कंहिंजे लाइ? इहा ॻाल्हि
अयूब जनरल अयूब चई ही त कराची में तरक्की चाहियूं था। जुल्फकार भुट्टे चयो त तरक्की चाहियूं था। जनरल ज़िया चयो त तरक्की चाहियूं था। नवाज शरीफ चयो त तरक्की चाहियूं था। तरक्की थी पर तरक्की ॿाहिरनि माण्हुनि जी थी, धरती ऐं धरती जे वासियुनि जी न थी। सिंध जे माण्हुनि जी तरक्की न आहे। अवां तरक्की कई असांजे शहरनि में गैर मुल्की माण्हू अफगानी बर्मी ऐं बंगाली असां चऊं था त जे पख्तून तरक्की करे त खैबर पख्तूनख्वा में करे उहो हुनजो वतन आहे। पंजाबी तरक्की करे त पंहिंजे वतन में करे, पर सिंध जी तरक्कीअ जे नाले में असांजे शहरनि ते कब्ज़ो आहे। अॼु इंसाफ़ तरक्की ऐं मुल्क जे नाले में असांजे ज़मीनुनि रोज़गार ते कब्ज़ो आहे। असां हीअ झुगी अगरि महराण टाउन ठहे त चवनि त बाबा हिते छो वेठा हो। कराचीअ जे इब्राहिम हैदरी खां वठी कराचीअ जे लियारी ऐं गुलशन हदीद ताईं असांखे महदूद कयो। फैक्ट्रियुनि कारखाननि वफ़ाक़ी मुलाज़मतुनि सिंध जे मुलाज़मतुनि सिंध जे तेल ऐं गैस जे फील्डुनि खां वठी ज़िंदगीअ जे हर महकमे हर शोबे में ढारनि खे नौकरियूं ऐं तरक्की ॾियो। इहा तरक्की न आहे। तरक्कीअ जे नाले ते सिंध ते तबाही मरियो था। इमरान खान बिलावल ज़रदारी तुंहिंजी तरक्कीअ ते लानत आहे। असां पंहिंजे ज़मीन ते ख़ुशि रहणु चाहियूं था। तरक्की असांजी खपे, रोज़गार असांजो खपे। असांखे ग़रीब ऐं बुखियो रखे छा? क्या सिंध के लोग इंसान नहीं है? क्या सिंध के लोग मुसलमान नहीं है? तुम मुसलमानी और तरक्की के नाम पर हमें तबाही और गुर्बत और भूख और अफलास में डालो तो तुम्हारी मुसलमानी नहीं, तुम्हारी बदमाशी। मदीने जी रियासत जो नालो ही हो एतिरा बदमाश आहियो त सरवरे काइनात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शहर मदीना जी रियासत जो नालो वठी तव्हां मदीने ऐं मोहम्मद जे ख़िलाफ़ कमु कयो। तव्हां कातिल ऐं राज़न हो। तव्हांजो मदीने ऐं मोहम्मद सां वास्तो न आहे, तव्हांजो कब्ज़े सां वास्तो। ही कब्ज़ागिरी क़बूल न आहे। सिंध जा मासूम नौजवान जिन खे यूनिवर्सिटियुनि में इल्मु हासिल करणु खपे, मां उहे फैक्ट्रियुनि में पोरियो कंदे ॾिसां थो। उहे माण्हू जिन खे रोज़गार मिलणु खपे, तिन जा बच्चा बुखुनि ते वेठा आहिनि। बुख आसमान वारे न, बुख रब्बुल आलमीन असांजे मथां न, बुख तव्हांजे ग़ुलामाना निज़ाम सिंधियुनि जे मथां विधी आहे। तव्हांजे कब्ज़े ते लानत आहे। सिंधी पंहिंजे दौलत सां ख़ुशि रहणु था चाहिनि। असांखे पठाणनि जी दौलत न खपे। पाकिस्तान में पंजाबियुनि जी दौलत नथी खपे। पाकिस्तान में बलोचनि जी दौलत नथी खपे। सिंध खे जेका दौलत आहे उहा असां ते ख़र्च कयो त असां बुख अफलास ऐं गुर्बत मां जो ख़ात्मो कयो। असां पंहिंजे कराचीअ जे मेट्रोपॉलिटन सिटी जा मालिक पाण हूं। तव्हां मुल्ला घुरायो, मुल्लनि खे कश्मीर जी ॻणती, मुल्लनि खे बोस्निया जे मुसलमाननि जी ॻणती, मुल्लनि खे बर्मा जे मुसलमाननि जी ॻणती। असां सिंधियुनि खे त काइनात में हर इंसान जी ॻणती आहे त हर इंसान ख़ुशि रहे, पर इन्हनि सभिनी माण्हुनि जी मुल्लनि जी खे ॻणती, इमरान खान खे ॻणती, बिलावल ज़रदारी खे ॻणती। सिंधियुनि जो कंहिंखे फ़िक्र कोन्हे त सिंधी ग़रीब छो आहिनि, सिंधी बुखिया छो आहिनि। इन करे त सॼो मुल्क असांखे लुटे ऐं ग़रीब रखे। असां रोडनि ते मज़दूरी लाइ एहतजाज था कयूं त कारखाननि में रोज़गार ॾियो। कहते हैं कि सिंधी बेचारे गरीब हैं। ये गुर्बत का निज़ाम, ये गुलामाना निज़ाम सिंध पे आपने ठोसा है, ये नाफिज किया है। हमें गुर्बत और भूख अल्लाह ताला ने नहीं दी है। पाकिस्तान के अंदर ये कब्जे गिरियत और गुलामाना निज़ाम है जिसने सिंध को भूखा और प्यासा रखा है। दरिया ते कब्जो, बेटन ते कब्जो, समुंड ते कब्जो, वसीलन ते कब्जो,
कब्जो मुस्लिम लीग करे, कब्जो पीपल्स पार्टी करे, तहरीक इंसाफ करे, MQM करे, जमायत इस्लामी करे, ये सब नाला कब्जे जा आहिनि। असां उन्हनि खे पंहिंजो भाउ सम्झंदासीं जेको असांखे हिन तकलीफ़ नायहंचनि में असां सां गॾु बीहे। तंहिं करे तव्हां अदम तहफ़ुज़ जो शिकार आहियो, तंहिं करे तव्हां ग़रीब आहियो त ग़ुलामी जो निज़ाम तव्हांजे मथां आहे। GSN महाज इहो प्रोग्राम ॾिनो आहे त तरक़ी सिंध जे माण्हुनि लाइ, ख़ुशहाली सिंध जे माण्हुनि लाइ, रोज़गार सिंध जे माण्हुनि लाइ, अज़मत दौलत सिंध जे माण्हुनि लाइ। इहो प्रोग्राम खणी असां सिंध जे तहफ़ुज़ जो नारो आंदो आहे त 27 तारीख़ ते कराचीअ में लखें धरती जा पुट बि गॾु थियनि त काई ज़ुल्म क़बूल नाहे, ही कब्ज़ागिरी क़बूल नाहे, ही नाइंसाफ़ी, नाहक परस्ती, जमायत इस्लामी जी बदमाशी ऐं नवाज़ शरीफ ऐं इमरान जी सियासत, बिलावल भुट्टे ऐं आसिफ ज़रदारी जी सियासत तबाही जी सियासत आहे। GSN महाज जी सियासत तामीर ऐं तरक़ीअ जी आहे। तव्हां उन्हनि जे पोयों हलिया हो 73 सालनि ताईं तरक़ी जे नाले में लुटींदा रहिया। ही लुटमार जो धंधो आहे। हर जमायत चए थी त सिंधियुनि जी दौलत कीअं खणूं। असां इन लुटमार, इन कब्ज़ेगिरी त इस्पताल में दवा न मिले, मासूम ॿारनि खे तालीम न मिले, दरिया में पानी न मिले, समुंड ऐं वसाइल ते कब्ज़ा मिलनि, इहा कब्ज़ागिरियत अदम तहफ़ुज़ आहे। सिंध अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे। असांजो तहफ़ुज़ मुमकिन आहे त असांजी दौलत असां ते ख़र्च थिए। असांजो तहफ़ुज़ मुमकिन आहे जॾहिं असांजो रोज़गार असांजे बच्चनि ते ख़र्च थिए। असांजे लाइ तहफ़ुज़ मुमकिन आहे जॾहिं धरतीअ ते असां बग़ैर ख़ौफ़, इंसाफ़ ऐं तरक़ीअ सां रहूं त तरक़ी आहे। 73 सालनि ताईं त तरक़ी कंहिंजे लाइ? असांखे पंजाब जी तरक़ी ते एतिराज़ न आहे, पख्तूननि जे तरक़ी ते एतिराज़ न आहे, पर पंहिंजे वतननि में वञी करे ही वतन अल्लाह ताला असांखे ॾिनो आहे जंहिंजो नालो सिंध आहे। उनजा मालिक अल्लाह अलाह जो पर निज़ाम कया आहिनि त सिंधी धरती जा वारिस असांजी ज़मीन तां निकिरी वञे, ये जान लो कि ये हमारा वतन है। ये वतन कोई इस्लाम के तोहफे में हमें नहीं मिला है, ये वतन कोई फेडरेशन के तोहफे में हमें नहीं मिला है। ये वतन हजारों सालों से अल्लाह ताला ने हमें दिया है। इस वतन का नाम सिंध। फेडरेशन का निजाम, फेडरेशन के अंदर फेडरेशन में इंसाफ नहीं। असां इंसाफ जी घुर था कयूं। मुल्क इंसाफ सां तरक्की कंदा आहिनि। जिते अवाम खुशहाल न हुजे, फारसी में आहे त तंग आयसि चंग आयसि। जिते तंग कंदव, बुखियो रखंदव, उते जंग जनम वठंदव। सिंधियुनि जी पुरअमन, अदम तशद्दुद ऐं अहिंसा जो पैगाम आहे त असां पंहिंजी धरती ते खुशहाल रहण था चाहियूं था। तंहिं करे अवाम जो हिते घणो इंतज़ारु कयो आहे। ट्रैफिक जे करे देर सां पहुतो आहियां त शहर में ट्रैफिक जाम हुई। अॼु नाहक परस्तनि 40 साल मुत्तहिदा इंसाननि जो खून बहायो। बल्दिया टाउन साने बल्दिया फैक्ट्री में ज़िंदा इंसाननि खे साड़ियो थिए। अदालत MQM जे लीडरनि खे बरी करे छॾियो, कारकुननि खे ॿधो। हिन क़त्लेआम, बोरी बंदलाश, टारगेट किलिंग, भत्ताखोरी कंदड़नि खे हिकु दफ़ो ॿीहर शहर में MQM खे मुनज़्ज़म था कयो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी छा आहे? कातिल। आमिर खान छा आहे? कातिल। आफाक छा आहे? कातिल। असांजो कुझु मंतक सरकश पुरअमन सियासी बरकत, गफ़ार, शौकत पुरअमन। असां पुरअमन आहियूं छो त पुरअमन ढग आहे तरक़ी ऐं तामीर। असांजे मथां कातिल लुटेरा मढ़ियो पिया। लुटेरा ऐं ज़ालिम न मढ़ियो, नाहक परस्त न मढ़ियो, हक़ जो ढग वठो। जेकॾहिं भाउरो मां उन मासूम ॿार खे थंज ॾींदी आहे जेको ॿार रोवंदो आहे। तंहिं करे 27 तारीख़ ते विरोध कंदासीं, एहतिजाज कंदासीं।
गौर कंदासीं असांजी जंग कानूनी आहे घुर सिंध जे माण्हुनि जी कानूनी आहे को बि माण्हू ख़ौफ़ज़दा न थिए त का असांजी घुर खे ही वतन अल्लाह ताला असांखे ॾिनो आहे असां ज़मीन ते ख़ुशि ऐं तरक़ी सां रहण था चाहियूं इहा ॻाल्हि ग़ैर कानूनी न आहे तव्हांजो हर क़दम तव्हांजी हर विख तव्हांजी हर जदोजहद कानूनी आहे सिंध जा माण्हू 27 तारीख़ ते कराचीअ में वेठल धरती धणी चवनि पसमानदा ग़रीब ऐं बेरोज़गार ऐं असांखे लुटमार जो शिकार न कयो हिननि धरतीअ ते असीं ख़ुशहाल रहणु चाहियूं था इहो पैगाम खणी आयो हा त 27 तारीख़ माण्हू भाउर बुज़ुर्ग नौजवान मासूम ॿार अचनि त ज़ुल्म क़बूल नाहे बुख क़बूल नाहे ऐं असांखे तरक़ी ॾियो इख़्तियार ॾियो इज़त सां पंहिंजे ज़मीन ते रहण ॾियो धारिया असांजी धरती तां हलिया वञनि तव्हांजी महिरबानी अस्सलाम वालेकुम मुझो देश मुझो देश हिंदू देश मुझो रे मुझो रे सिंध में धारा सिंध में धारा सिंध में धारा मुझो देश मुझो